अच्छा, हे तव्हां ॾे मां क्वेश्चन मोकिलियो हुयो। हाणे बेसिकली इनखे सिंपल तरीक़े सां बि तव्हां हल करे सघो था पिया ऐं इनखे रेशो प्रोपोर्शन निस्बत तनासुब, ज़ाहिरी ॻाल्हि आहे निस्बत आयल आहे त निस्बत तनासुब वारे तरीक़े सां बि हल करे सघो था पिया। हिन पासे ॾे निस्बत हूंदी आहे ऐं हेॾो छा हूंदो आहे, तनासुब हूंदो आहे। तनासुब जो मतिलबु हूंदो आहे निस्बत फिक्स थियल हूंदी आहे, उन हिसाब सां अॻियां वधंदा आहिनि पिया। जीअं मिसाल था वठूं 2:3, ठीकु आहे। मिसाल हे छोकिरा ऐं हे छा आहिनि, छोकिरियूं आहिनि, ठीकु आहे। हाणे 2:3 आहे। हाणे जेकॾहिं असांखे हिते चयल आहे 8 हिते छा ईंदो, त असां इहो डायरेक्टली बि कढी सघूं था पिया। ॾिसो, हे छोकिरनि जो रेशो थींदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, यानी की बॉइज़, ऐं हे छा जो थींदो, गर्ल्स जो। असां ॾिसूं था 2 मां 8 थी वियो। कीअं थी वियो, असांखे सम्झ में अची वेंदी ॻाल्हि त असां यानी की हिनखे 2 खे चेन सां मल्टीप्लाए कयो आहे। हाणे असांखे ख़बर आहे निस्बत आहे, हे चेन सां मल्टीप्लाए थींदो त हे बि ऑटोमेटिक चेन सां मल्टीप्लाए थींदो, ठीकु आहे न। छो जो छोकिरा हुया 2, ईअं सम्झो त हिकिड़े ॾींहं ते छोकिरा 2 हुया, ॿिए ॾींहं ते 8 थी विया। निस्बत जो मतिलबु हूंदो आहे फिक्स थियल हूंदी आहे। जेकॾहिं हे 4 टाइम्स वधी विया आहिनि त कंफर्म आहे हे बि 4 टाइम्स वधी वेंदा। कीअं, हे 4 × 12 अची वेंदो। हाणे असां हिनखे सॉल्व करे ॾिसूं था पिया, जेको तरीक़ो आहे प्रॉपर, उन सां ॿाहिरियों सां अंदरियों सां ज़रब जीअं थींदो आहे, ठीकु आहे। हे x 2 सां मल्टीप्लाए थींदो, सो हे थींदो 2 × x ऐं हे थी वेंदो 3 × 8, ठीकु आहे। हे थी वेंदो 8 × 24, हेॾो थी वेंदो 2x। हाणे असांखे x जी वैल्यू खपे त 2 हेॾे जेको आहे सो वञी डिवाइड में थींदो। x = 24 / 2 घणा दफ़ा खोड़ो वेंदो, 12 दफ़ा। ॾिसो, पहिरियों ई असांखे ख़बर हुई न। तव्हां हिननि जी निस्बत ॾिसंदो, हिते बि साॻियो कमु आहे। कीअं, ॾिसो, असां जेकॾहिं हिनखे डायरेक्टली हिते हल कयूं, हिते मां जॻह ठाहियां थो। अच्छा, जेकॾहिं हिते असां डायरेक्टली हिनखे हल कयूं, चए थो पहिरियों त सम्झो, चए थो त हिकिड़े स्कूल आहे जंहिंमें मेल ऐं फीमेल जो रेशो 5:9 आहे रेस्पेक्टिवली। हाणे रेस्पेक्टिवली जो मतिलबु इहो आहे, ॾिसो, बिटवीन मेल एंड फीमेल। अॻ में नालो कंहिंजो आयो आहे, मेल जो, पहिरें नंबर ते। ॿिए नंबर ते फीमेल जो आयो आहे, सो रेशो बि पहिरियों वारो जेको आहे उहो मेल जो हूंदो। हाणे स्टूडेंट हिन में कंफ्यूज़ थींदा आहिनि त 5 कंहिंजो आहे, 9 कंहिंजो आहे। 5 जेको आहे कंहिंजो थींदो मेल जो ऐं 9 कंहिंजो थींदो फीमेल जो। छो जो पहिरें नंबर ते मेल, अॻ में मेल आयल आहे, स्टेटमेंट जेकॾहिं तव्हां पढ़ंदा वेंदो, ॿिए नंबर ते फीमेल। सो हिते बि हे पहिरियों मेल जो, हे फीमेल जो। असां जेकॾहिं हिते लिखूं मेल, हिते लिखूं फीमेल, ठीकु आहे। वरी हिते मेल ऐं हिते छा लिखूं, फीमेल लिखूं, ठीकु आहे। हाणे हिते मेल जेके आहिनि सो घणा आहिनि, 5 ऐं फीमेल घणियूं आहिनि, 9। हाणे वरी ॿिए कंडीशन में चए थो मेल केतिरा थींदा आहिनि। मेल असांखे ख़बर न आहे, x हिते ईंदो, पर फीमेल असांखे ॿुधायल आहे, फीमेल घणियूं आहिनि, 27। हाणे असां जेकॾहिं डायरेक्टली बि कयूं, हूअं सॉल्व न बि कयूं, असां ॾिसंदासीं त फीमेल 9 हुयूं, 9 मां 27 थी वियूं, त छा थियो, 3 टाइम्स असां वधायोसीं, यानी 9 खे 3 सां मल्टीप्लाए कयोसीं त 9 घणो थी वियो, 27। असांखे ख़बर आहे त हे छो जो करे पाण में निस्बत में आहिनि। निस्बत जो मतिलबु आहे हिन जो पाण में तालुक़ु आहे। जेतिरो हे वधंदो ओतिरो ई हे बि वधंदो। जेकॾहिं हे 3 टाइम्स वधियो आहे त हे बि घणो, 3 टाइम्स वधंदो, 5 × 15। डायरेक्ट तव्हांजो जवाबु अची वियो, ठीकु आहे। पर जेकॾहिं तव्हां हिनखे प्रॉपर तरीक़े सां हल कयो, मां हिनखे ॿिए पेज ते हल कयां थो, 5:9:x:27। जेकॾहिं तव्हां हिनखे इन तरीक़े सां हल कंदो, ॿाहिरियों सां अंदरियों सां ज़रब थींदो, त 9 × x = 5 × 27। रेशो प्रोपोर्शन या निस्बत तनासुब तव्हां ऑलरेडी पढ़िया हो, त ॿाहिरियों सां ज़रब थींदो, अंदरियों सां। असां x ऐं 9 खे पाण में मल्टीप्लाए कयोसीं ऐं हेॾो 5 ऐं 27 खे। हाणे तव्हांखे मां जीअं चयो त पहिरियों ज़रब हे छॾायो न, छॾाईंदो 6 ते कोरी वारी ड्रैग थी वेंदी। पहिरियों ज़रब छॾाईंदो, वरी 9 वंड में खणी वेंदो, तव्हांखे सॉल्व करिणो पवंदो। सो x = 5 × 27 सेम रखो। 9 जेको हिते ज़रब में आहे, इहो हिते अची वंड में छाजे करे खणी आहे, असांखे ख़बर आहे 27 सां कटिंग थिए थी।